मिठी तू सुहणी मनमुनी तू सुहणी मनमुनी ॾाढी सुठिया ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी जमीला ते असर आहे छा जो असर अथसि? के बात जो ॿियो छा जो सुभाणे मां कोड़ो मस्तु ईंदो ऐं जमीला जे चिन खे पाण सां खणी हलियो वेंदो। जीजी इहा पक्की ॻाल्हि आहे? कहिड़ी ॻाल्हि आहे? मिठी जी शादीअ जी? न जीजी जमीला जी के बात जी। मूंखे के बात मारे न विझे। मां कोड़ा मस्त होशियारी वटि माण्हू न खिलाए। मरियो माकोड़ मस्त मां जानू आहियां जानू जासूस सब मानीअ जो। जेसि ताईं तूं हिन होलीअ में आई तेसि ताईं मां कोड़ो मस्त आई। हाणे हल त हलूं। घर जी कुंड कुर्छ ॻोल्हिया आहियूं। भाॼी जमीला वई त वई की न? हाय हाय नवाज़ मथे छित ते तो चङी तरह ॻोल्हियो हुनखे। हाँ जीजी मां त सॼी छित ॻोल्हियां पियो मूंखे त किथे बि नज़र कोन आई। मूंखे तो शक पवे किथे ग़ैबात त कोन खणी वई जमीला खे। आई लव यू मुझो मतलब आहे त हिनखे सिंधी में कीअं चइबो आहे? इहो चइबो आहे न आउं तोसां प्यार थो कयां। ओ मिठी आउं इहो पियो चवां तूं ॾाढी सुठी आई। प्यार तू रसिया सां तो करी शादी वरी मूंसां तो करी वरी मूं ते तोमतो बि हणी थो ऐं मूंखे ख़राब बि सम्झींदो जोर जोर सां गॾु ठहंदो आहे। ऐं हा मिस्टर तुंहिंजो मुंहिंजो कभी डर न। हाणे इहो ॿुधाए त जमीला किथे आहे? मां कोड़े मस्त खे वठी आयो आहियां पंहिंजे हुजरे में विहारियो आहे। जीजी जमीला कबर में कोन्हे जमीला? न मुंहिंजो मतिलबु आहे त कमरे में कोन्हे। भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी मुरादा पुट जमीला जी ख़बर पई? न मासी मौलवी साहब भी आयो आहे। तू एॾो परेशान छो आहीं? मासी मिठीअ मूंखे परेशान कयो आहे। मिठी छा थी करे मिठी? मासी मिठी सफ़ा बदिलजी वई आहे। चवे थी त छा थी चए? चवे थी त मां हुनजे लाइक़ु न आहियां। मां ॼट आहियां कोकड़ी आहियां। छा ईअं थी चवे तोखे? मासी इहो त कुझु बि न आहे। परेशान त मूंखे ॿी ॻाल्हि कयो आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे पुट? वो चवे थी त मूंसां शादी कोन कंदी। छा? हा वो चवे थी त हूअ माजिद सां शादी कंदी। छोकिरीअ जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे छा? हुनखे शायदि ख़बर न आहे त असां संगनि जे लाइ सिर ॾींदा बि आहियूं त सिर धड़ खां धार बि करे छॾींदा आहियूं। तूं परेशान न थी पुट मां मिठीअ खे पाण सम्झायां थी आईंदा उहा अहिड़ी हरकत कान कंदी। मासी मां सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर जॾहिं ॻाल्हि ग़ैरत जी आहे मां कंहिंजी बि बर्दाश्त कोन कंदुसि। मुराद पुट ईअं कॾहिं बि कोन थींदो। मिठी तुंहिंजे नाले थियल आहे। धीअ खे हिकिड़े दफ़ा जेको नालो ॾेई छॾिबो आहे त ॿियो नालो ॾियणु गार हूंदो आहे। मिठीअ जी शादी तोसां थींदी या क़बर सां? ठीकु आहे मासी सम्झाए छॾिजांइ मिठीअ खे। जल तू जलाल तू आई भला तू टाल तू जल तू जलाल तू आई भला तू टाल तू मूंखे त कई जिन नज़र अची रहिया आहिनि। पखे जे मथां जिनड़ी वेठी आहे अलमारी जे मथां जिनड़ी साइड में ॿ टे जिनड़ी वेठियूं आहिनि। कई जिन मूंखे हिते नज़र अची रहिया आहिनि। मौलवी साहब तू जमीला खे ॻोल्हण आई या असांखे भेजाइण आयो आहीं? मौलवी पुट असांखे ग़ैबात जी बि ख़बर आहे तुंहिंजी फिरतारनि जी बि ख़बर आहे। तू भी साइड में थी जी जिनड़ी मां तोखे जमीला जिनड़ी ॻोल्हे तो ॾियां। नवाज़ मूंखे इहो ॿुधाए त तो जमीला जा आवाज़ किथे ॿुधावा?
इन जाइ ते ॿुधाओ बस साइड में थी मां तोखे जमीला जिनड़ी जल्दी ॿाहिरि निकिर न तव्हां हिन कमरे खे बाहि थो ॾियां बाहि ॾींदोसांइ त सभु कमरे में तुंहिंजो सभु कुझु सड़ी वेंदो तुंहिंजा कपिड़ा लटा सोना ज़ेवर जेके तो शादी लाइ ठाहिया सभु कुझु साड़े रख करे छॾियोमांइ जल्दी ॿाहिरि निकिर निकिरे थी ॿाहिरि या कढां माचिस अरे मौलवी तू मुझे कपड़ा साड़ींदे हाँ तोखे उपट न मारिया त मां भी जमीला जिनड़ी ना आया 10,000 जो सूट ठारा त मुको सस्तो कोने यो नवाज मुके घड़ी घड़ी ठारा दींदो चा हां नवाज संभाल पंहिंजे जिनड़ीअ खे सॼे घर खे खणी मथे ते खयो अथसि हल मौलवी हल हाणे तू बि तारीता नवाज असां वॾा वॾा जिन कढी छॾियासीं इहे कहिड़ी जिनड़ी आहे संभाल पंहिंजी जिनड़ीअ खे मां जानू जासूस गाढ़े बोले जो तलाशी शिकुल मां त तू फकीर पियो लगी पर आवाज मां अदा पियो लगी तू माण्हू आई या माण्हू जी खार रिया माण्हू आहियां मान पब आहे पर शिकुल मां त फकीर तो लगी रिया मूंसां इहा हालत बाबे कई अथई जेकॾहिं चिरगे खाइण जो वाइदो न करे हा त मां कॾहिं बि मस्त माकोड़ो कोन थियां पर अदा तू सब बाबे यो हशर छो कयो आहे जण जाबलू बकर भिटुन में वेठो आहे बाबा मूंखे भोपो बनायो आहे ऐं हाणे असीं मामी जमीला जो जिन्न कढण वेंदासीं जिन्न कंहिंखे बि ॿुधाइजांइ न त मां जानू जासूस आहियां न ॿुधाइजांइ मां त कंहिंखे कुझु बि कोन ॿुधाईंदसि भेण बसि इहा आख़िरी भेरो आहे मां दम दूध वारो मुनो थी बाक़ी मूंखे बाद सां गुंडो थी कोन मिलंदुसि बाबा बि जमीला जी जांच में वियो आहे अदा जमीला जे जिन खां जे बची आहे त तू न हुजाए अल्लाह मालिक आहे भेण ये आखिरी भेरो आज़माए था ॾिसूं जेकॾहिं बची वियुसि त पोइ ईद ॾाढी भली थींदी अदा जेसि ताईं तूं बांदर वांगुरु ॿधो पियो आहीं तेसि ताईं भले मां जीजीअ जे घरां थी अचां हा वञ माजिद अत ॾाढो ख़ुशबू नज़र अची को खज़ानो मिलियो थी छा खुश न करे आहियां छो जो मिठी राज़ी थी वई आहे मिठी राज़ी थी वई हा मिठी राज़ी थी वई आहे मूंसां शादी करण लाइ माजिद जेका कॾहिं कीअं कॾहिं कंहिंजी त कॾहिं कंहिंजी उहा कॾहिं बि कंहिंजी कोन थी सघे जॾहिं हू पंहिंजे मुराद खे छॾे सघे थी त तोसां कीअं वफ़ा कंदी तूं ॾाढो पछताईंदे माजिद ॾाढो पछताईंदे रज़िया मूंखे उहा वफ़ा खपे बि नथी मूंखे त उहो खपे जेको मिठीअ जे पी मिठी खे ॾिनो आहे पर शादी त तोसां कंदुसि न ऐं मुराद उनजो छा थींदो वञी धूड़ पाए उन में मुंहिंजो छा माजिद तूं ॿिनि माण्हुनि जी ज़िंदगी ख़राब करे रहियो आहीं छॾ खणी मिठीअ खे तूं छा कंदे उनजी मिल्कियत खे तोड़ सभु कुझु त आहे अड़े चरी ही सभु आउं तुंहिंजे लाइ पियो कयां मिठी सां निकाह कयां थो उनखे धोखो त न पियो ॾियां हुनजी मिल्कियत फबाए ऐं हुनखे तलाक ॾेई छॾंदुसि पोइ वञी मुराद सां शादी करे पर माजिद मूंखां इहो बर्दाश्त कोन थींदो त तूं न मिठी सां लाओ नहीं इहो तुंहिंजो मसलो आहे पर आउं मिठी सां शादी कंदुसि ऐं ज़रूरु कंदुसि मां तो चवां त पाण खे बंदूक खणी छॾियां तुंहिंजे रवैये खे बर्दाश्त करण खां बहितर आहे त मां मरी वञा मिठी ओ मिठी तोखां सिवा शायदि मां जी कोन सघंदुसि पर तोसां गॾु मां रही बि कोन सघंदुसि
छा कयां मूंखे कुछ भी समझ में कोन थो अचे मां छा कयां बाबा ये जुबा जिनड़ी तोखे कुछ भी न कंदी मां तुझे गीचे में तावीज़ विझी छॾियो आहे हाणे इहा जुबा जिनड़ी तुझे वेझो ई न ईंदी बाबा तूं त ईअं चईं थो पर जेकॾहिं गेवाट जो असरु थी वञे त पोइ भोपे जेका महिनत कई सो तोप ॾिठी मूं बि ॾिठी भोपे अलाए कहिड़ो ख़र्च कयो हो अदी चवे थो वॾो ख़र्च थियो आहे मूंखां 10,000 रुपया वठी वियो आहे भोपो इहो माकोड़ो मस्तु अरे जानो पुट हली आ मां चवां थो हली आ बाबा मूंखे न वठी वञो जे अंदरि सच पुट में ॼन हुजनि त पोइ अरे बाबा मां जो वेठो आहियां तूं फिक्र न कर तोखे कुझु बि न थींदो तूं हली आ बाबा न सॼी दुनिया में मां तुंहिंजो हिकिड़ो ई पुटु आहीं बाबा मूंखे अंदरि न वेठी वञो मूंखे ॾाढो टिॾो ठही थो बाबा मामी वारी तूं भाॼी ॾिनी मामीअ खे छॾे ॾे मूंखे पकिड़े वञे त पोइ बाबा इहा जुबा जिनड़ी तोखे कुझु बि न कंदी मां तुंहिंजे गीचे में तावीज़ विझी छॾियो आहे हाणे इहा जुबा जिनड़ी तुंहिंजे वेझो ई न ईंदी बाबा तूं त ईअं चईं थो पर जेकॾहिं गेवाट जो असरु थी वञे त पोइ ख़बरदार होशियारी कर डिॼण जी का बि ज़रूरत न आहे अहिड़ियूं हरकतूं न कर जीजी जेकॾहिं सुञाणे वरितई पोइ जीजी असां सां उहो कंदी जो तूं तसवुर बि कोन थो करे सघें अड़े पाण खे पको कर 10,000 रुपया मिलंदई बाबा मुंहिंजा पाचा त ॿधल मां न कहिड़ी तरह थी कयां बाबा अञा कहिड़ो पाण खे पको कयां अड़े तूं यकीन कर तो वारी मामी जमीला खे कुझु बि न आहे उहा मिड़ई ईअं मिकुर पई करे मुड़ुस खे मिड़ई दाबा ॾींदी आहे बाक़ी तोखे ॾिसंदी उहो पाण ई चवंदी मां जमीला आहियां रहबात वई हली बाबा तोखे अलाह पुॼंदई 10,000 जी लालच में पंहिंजे जानू पुट खे किथे जे पाठायो नी अड़े पिट त न धंधे सां लॻी वेंदे त लखापति थींदे तुंहिंजो बि भलो आहे ऐं पैसो आयो त पोइ तोखे माण्हू सॾे करे संग ॾींदा बाबा मानो त मुंहिंजी बि शादी थींदी हा छो न मुंहिंजी थी आहे पोइ तुंहिंजी छो न थींदी हाणे पको थी जल्दी अच मुंहिंजा पुट हली आ जी मां कोड़ो मस्त वॾो भोपो अथई इन वॾा जिन कढिया आहिनि तुंहिंजे घर जी बि अहिड़ी सफ़ाई करे छॾी सभु जिन कढी छॾींदो अहिड़ी सफ़ाई कंदो जीअं संजोरे जी म्यूनिसिपैलिटी वारा शहर जी कंदा आहिनि मां कोड़ा मस्त पंहिंजो कमु शुरू कर बाबा किचिक मिर्चिक दाना किचिक आग पतोड़ी नांगन जोड़ी किचिक मिर्चिक दाना किचिक एरा है फकीर तो ऐं हिन मासूम मोरत खे छो पकड़ियो अथई जल्दी ॿुधाए केरु आहीं तूं जाम नथो छॾी केरु आहीं ॿुधा अरे ठीक छो मंतर करे छॾींदो मैं छो मंतर केरु आहीं तूं नालो ॿुधाए बाबा ई ॾिठी ॾेढी मूंखे मस्ती बटर पको थी तोखे कुझु बि कोन कढी निकिरी वई तो करे हाँ पाजो निकिरी वई तो कंद भाई चाहिए थई लेकिन तूं हले वञी ता त मां तोसां अहिड़ो होशियार कंदो मैं जो यादि कंदे तूं न त मां हले वञी तोसे ता मस्त जो मतलब आहे जे तूं न वञे त मस्त घर हले वेंदो तुंहिंजे ॿुधाए त केरु आहीं तूं किथे जो आहीं ॿुधाए मां कोड़ा मस्त है ईअं कोन थी रही ही हैरी डंडो खण तो इनके खबर पई ही मोचड़े जो जिन थई जल्दी कर वाहे कढे त निकरे से जिन उठाए मुख के रही ने डंडो अची जो उठे जमीला अरे के बात सुन के दियो के बात भाई वरी कढई जी कढई नहीं दी पक्का कढई हर पंजे
जमाईअ खे जी अदा शुक्र कर जो जमीला जिनड़ीअ मां तुंहिंजी जान छुटी, न त इन जो इहो रोज़ रोज़ जो मकर त ख़तम ई कोन थो थियो। अदी मौली साहब चवे थो त जमीला खे ॾेढ जिन हो, भोपे त वॾे ख़र्चे जी महिनत सां उन जिन भॼायो आहे। अदा भोपे जेका महिनत कई सो तो बि ॾिठी मूं बि ॾिठी, भोपे अलाए कहिड़ो ख़र्च कयो हो। अदी चवे थो त वॾो ख़र्च थियो आहे, मूंखां 10,000 रुपया वठी वियो आहे। भोपो इहो माकोड़ो मस्तु। छा 10,000? एतिरा घणा पैसा छाजे लाइ वधा अथसि? अदी मूंखे ख़बर न आहे, मूंखां पैसा घुरी मूं ॾेई छॾियोमांसि। अदा नवाज़ मूंखे त इहा का वॾी साज़िश थी लॻे। पहिरीं ॻाल्हि त भाॼाई खे कुझु हो ई कोन, इहो सभु मकर ते कई। जे गेबात जो असरु हुजे हा त डंडे खां कोन डिॼे हा, पर हुन जो डंडो ॾिठो त हुनजी त हवा ई निकिरी वई। ऐं जे तूं अञा बि अखियूं ॿूटींदे न त ॾाढो ॾुखियो थींदे। त पोइ छा करियां? घर में तो पुछां, चवे थी त छितो थी पियो आहीं। चुप तो रहां, चवे थी त लागर्स थी वियो आहीं। अदा तूं पाण मुड़ुसु माण्हू थी, न त भाॼाई जमीला सॼी उमिरि तोखे ने भोले वांगुरु पई नचाईंदी, ऐं तूं वरी पोइ इहो डिबकी खणी पियो वॼाईं। न अदी सफ़ा ईअं बि कोन आहियां, तूं दुआ कर। बसि हिते असांजो क़दुरु कोन्हे, सो कॾहिं कॾहिं आऊं बि अधु चरियो थी वेंदो आहियां। अदा हाणे ईअं कर, गोरियूं खाई ऐं सुम्ही रह, न त अधु चरियो थी वेंदे। बसि अदी रोब त घर में वॾो अथमि, पर हाणे केरु डिॼे ई नथो, तंहिंमें आऊं छा कयां? चऊं हाणे अदा तूं गोरियूं खाई सुम्ह, ऐं हलां थी, तूं आराम कर मुंहिंजा पारा। जीत खां अॻु जशन मल्हाइणु बेवकूफ़नि जो कमु आहे। मां जशन बि मल्हाईंदुसि ऐं तोखे बि जलाईंदुसि। रज़िया भेण रोई छो थी पई? मेकअप कोन कयो रीजा, बूटे जो छो कयो थी? न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। रज़िया भेण रोज़ रोज़ कोन सघूं रही नी। हाल ज्वारी मुंह तो ॾिसो जहिड़ो बेवाओ स्टेशन ते वेठो आहे। असां सां फिटाईंदे तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? तुंहिंजे सॾ ते त पाड़े जो कुतो बि नथो अचे। माजिद खटे बि वियो ऐं तोखां मिठी खसे बि वियो। वो जेको खटी आयो खैर सां हो जमालो, वो जंहिंजी मोड़ण मोटला हो जमालो, हो जमालो वाह वाह जमालो, हो जमालो वाह वाह जमालो। जेकॾहिं तव्हांजो जमालो ख़तम थी वियो हुजे त मां वञा? जमालो त अञा थींदो ईद ते। जॾो का मींहं तॾो का पाणी। जॾहिं ईद ईंदी त ख़बर पवंदी त केरु थो घोट थिए ऐं केरु अहींअर। तूं ख़ाली कारतूस आहीं, हीअ बाज़ियां खटे चुको आहियां ऐं मिठी मुंहिंजी थी चुकी आहे। जीत खां अॻु जशन मल्हाइणु बेवकूफ़नि जो कमु आहे। मां जशन बि मल्हाईंदुसि ऐं तोखे बि जलाईंदुसि। परे थी मुंहिंजे रस्ते खां। हल जहाज़ थी हल हल एॾे इहो वरी गानो गायो त साड़ू टा सड़नि। वो जेको खटी आयो खैर सां हो जमालो, वो जेको खटी आयो खैर सां हो जमालो। मां तो रुली वयसि और कोन मिठी दे तो मरे ऐं मूंखे कोई गाय कोन थो मिले, न मूंखे मुराद मिलियो ऐं न ई वरी माजिद। मां त कुर्बानी जी बकरी थी कुसजी वेंदसि। मां छा कयां, कंहिंखे था ॾियां मां?
रज़िया भेण रोई छो थी पई? अरे मेकअप कोन कयो थी छा? बूटे जो छो कयो थी? न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। रज़िया भेण रोज़ो त कोन सघूं रही नी, हाँ मटा रोज़ो भॻो ठही। मूंखे ख़बर आहे तूं रोज़ो वञंदी एतिरो टाइम गुज़री वियो आहे, बाक़ी इहे 2-3 कलाक बि गुज़री वेंदा। मता वञी वेंजण जे बहाने सां रोज़ो टोड़ियो ठही। मां छो रोज़ो टोड़ींदसि? इहे कम तुंहिंजा आहिनि। पहिरियों रोई छो थी? बस सदा मां पंहिंजी क़िस्मत ते थी रोवां। रज़िया भेण कहिड़ो क़िस्मत तोखां हलवे जी प्लेट खसी आहे जो तूं रोईंदी? अदा तूं न सम्झंदे, अजायो मुंहिंजे मथे में सूर न विझ। त पोइ ठीकु आहे नी रज़िया भेण, रो वञी हाणे मुंहुं धोई अचो। अचु तो नहीं है वो पाड़ी वारी का माई अची वई ऐं तोखे इन हालत में ॾिसई त हा फाटी पवंदसि। हा मां धोआं थी ऐं तूं पंहिंजो बूथ ॾिठो आहे ॼण भोले बुख ते वेठो आहे। रज़िया भेण भोले सां यादि आयो, बाबो किथे आहे? ऐं तूं बाबे खे छो थो ॻोल्ही? माकोड़ो मस्त आयो आहे, हुनखे पैसा ई कोन थो ॾे, सभु पैसा पाण खणी वेठो आहे। घटि में घटि रज़िया भेण मूंखे पंहिंजे हिसे जा पैसा त ॾे न। बाबो खारे जे हेठां वेठो थी, वञी मिलीस। बाबो खारे जे हेठां छो वेठो आहे? बाबो त मौलवी आहे, मौलवी बांगो कुकुर रोई आयो वञी खारे जे हेठां वेहंदो चढ़ी। ख़बर बि अथई, पोइ पुछी छो थो? माकोड़ा मस्त मौलवी हूंदो मस्जिद में। त पोइ ठीकु आहे, मां बि वञी मस्जिद में ॻोल्हे थो अचांसि। जान छॾ मुंहिंजी ऐं वञ वांदा। वञा थो वांदी वञी पूरा वञी हाँ ॾिसजे अम्मा, तुंहिंजे माजिद जी ले तोखे आउं सोने जी मुंडी वठी ॾींदुसि, बसि हिकु भेरो ने मिठीअ सां मुंहिंजी शादी थिए। अपने आप को कामयाब न समझ, अञा तेको मंजिल कोन ही मिली। अम्मा मूंखे मंज़िल खपे बि कोन थी, मूंखे खपे थी मिठी बसि। दूध तो का को चॉकलेट कचे वा चॉकलेट या वरी पक तू रोज जाई आई पाड़े मां के खीर वाली छयूं मोकिलियो ने तो का हफ्ता नहीं चबुर न तो रे आ ना दा मां किथे थी रोआ, मां तो खिला थी। भले कूड़ो खिलो दी, कूड़े खिले सां अखिन मां नक मां पानी कोन ईंदो आहे। मामी तू हिन घर जी वॾी आहीं। हाँ एडी वॾी न आहियां, बसि तोखां कुछ महीना ही वॾी हूंदसि। बसि मां हिन ॾुख न मूंखे पोड़ो करे छॾियो आहे, न त मां मुंहिंजो मतिलबु आहे त तूं हिन घर जी पोतीदार आहीं। जी खां पोइ तोखे हिन घर खे संभालणो आहे। मामी पक ॾियण जी महिरबानी, मूंखे ख़बर आहे त माजिद मुंहिंजो पुटु आहे। त पोइ छो नथो जीजी खे राज़ी करी त माजिद ऐं मिठी जी शादी कराए? बात संभाले ॻाल्हाए, मिठी मुराद खे मिली चुकी आहे। पर मिठी मुराद सां शादी नथी करणु चाहे, हूअ माजिद सां शादी थी करणु चाहे। भली भली आ ओ मिठी, हली हली आ ओ मिठी, भली भली आ ओ मिठी, हली हली आ ओ मिठी।